रोहड़ी में सुई गैस के अणएलानियल लोड शेडिंग सबब शहरी सख्त ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण लॻा आहिनि। उन हवाले सां पेश आहे सैफुल्लाह बलोच जी रिपोर्ट। रोहड़ी शहर में गैस जो बहरान हदूं पार करे वियो आहे। गैर एलानियल लोड शेडिंग, घटि प्रेशर ऐं कलाकनि जा तहवील ततुल माण्हुनि जो रोज़मर्रा ज़िंदगी के मुकम्मल तौर मफलूज करे छॾियो आहे। सर्दीअ में स्कूली मासूम ॿार बिना नाश्ते घरनि खां निकिरी वञनि, जॾहिं त रोज़गार ऐं ऑफिस ॾांहुं वेंदड़ शहरी शदीद परेशानियुनि में विकोड़ियल नज़र अचनि था। शहर जो हर घर हर चुल्हो तकलीफ़ ऐं बेबसीअ जो तस्वीर बणिजी चुको आहे। लोड शेडिंग सुबह 6 बजे का 9:30 बजे ताईं ॿार जेके स्कूल वञनि तो उन्हनि जो छा थिए, वरी 3:45 खां वठी 5:45 ताईं, वरी 9:30 खां वठी सॼी राति गैस बंदि आहे। हाणे उहो पूरे तबिको जेको महिनत मज़ूरी करे अचे थो त उहो वेले सां वरी जेको आहे उहो कमाए 500 रुपया 300 रुपए जी वञी LP गैस भराए त उहो बच्चनि खे छा खाराईंदो। असां जॾहिं इहा ऑफिस न खुली त RM साहब सां मिलियासीं, 2 इशूज़ थे। रोड़ी वारी ऑफिस अलहमदिल्ला महीने खां पोइ खुली, ॿियो गैस जी लोड शेडिंग जे ख़िलाफ़ु उन्हनि चयो त साईं असांजे हथ में ई कोन्हे, ही मथां जेको आहे वफ़ाक़ ऐं हायर अथॉरिटीज़ जेको आहे इहे हिकमत अमलियूं ठाहिनि थियूं, पॉलिसीज़ ठाहिनि थियूं। त असां चयोसीं त बाबा घटि में घटि तव्हां जेको आहे जॾहिं अलाह साईं वसाइल ॾिना आहिनि त लोड शेडिंग त ख़तमु कराए। उन्हनि चयो साईं असांजे हथ में ई कोन्हे। असांजी गवर्नमेंट खे इहा अपील आहे त महिरबानी करे जॾहिं गैस जा नवां ज़ख़ीरा बि थियनि था, तव्हां रॉयल्टी त सिंध सूबे खे पूरी कोन था ॾियो, न तेल जी न गैस जी, त घटि में घटि पाबंदी सां जेको आहे उहो सुई गैस त ॾियो। माण्हू जेको कमाए अचे त वक़्त ते पंहिंजे बच्चनि खे जेको आहे रधु पचा करे मानी त खाराए सघे टुकुर। त उन लाइ मुंहिंजी गवर्नमेंट खे इहा अपील आहे त जेका गैस जी लोड शेडिंग आहे महिरबानी करे जेका उहा ख़तमु कई वञे। 500 रुपया दिहाड़ी कमाइण वारा ऐं 300 रुपया जो LPG गैस भरायूं त कारूं पेट खाऊं या गैस भरायूं। हेॾो गैस जो बिल ॾिसो, लोड शेडिंग आहे गैस जी, उनजे बावजूद बि गैस हेॾा था अचनि जो माना फलानी टैक्स आहे, टीरी टैक्स आहे, रेंट फिक्स आहे। साईं असां ग़रीब माण्हू मज़दूर तबिको काॾे वञे। असां बराए महिरबानी वज़ीर आज़म प्राइम मिनिस्टर खे, शहबाज शरीफ़ खे, वज़ीर आला सिंध साईं गवर्नर खे, जेके बि असांजा मौजूद आहिनि मिनिस्टर आहिनि, उनखे असां रिक्वेस्ट अर्ज़ु कंदा त बराए महिरबानी गैस जी लोड शेडिंग ऐं गैस जा यूनिटनि जो जेको उहो आहे तव्हां घटाए वञे। गैस वारनि जो एॾो ज़ुल्म आहे आवाम जे मथां, ख़ासि करे रोड़ी वारनि जे मथां, जो रोज़ जो मामूल थी वियो आहे। असां पाण इहो होटल ते मानी खाइण आया आहियूं, ॾिसो था पाण पिया गैस कोन्हे को। राति सॼी रोड़ी में गैस लीक थियनि त उहो माण्हुनि जो दम पियो मुंहिंजे, मां बि होॾे वञा पियो शहर, दम पियो मुंहिंजे त उहो कोन पिया बंदि कनि। ऐं हेॾे गैस कोन्हे को माण्हुनि खे, होटल वारनि सां इहो ई आज़ारु आहे, उन्हनि खे कोन थो गैस अचे, घर वारनि सां इहो आज़ारु आहे, उन्हनि खे गैस कोन थो अचे। इहो सॼे आवाम खे ई ख़बर आहे। हिननि जी बे इंतिहा नाजाइज़ी आहे, बिल्डिंग पुॼी थी पई वञे, गैस कोन्हे को, उहे ई काटियूं था ॿारनि माण्हू, कोई फ़र्क़ु न आहे। इहे असां अर्ज़ु था कयूं चीफ इंजीनियर खे ऐं एक्सीएन खे, पेट्रोलियम ऐं गैस वारे खे, आवाम जो नोटिस वठनि ऐं गैस ॾियनि, मामूल जे मुताबिक़ गैस हुजनि। कैमरामैन सबगतुल्लाह सां गॾु सैफुल्लाह बलोच, मेरहान TV न्यूज़, रोहड़ी।